अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड में छा वाक़ई मुराद जिन ते यकीन कंदो आहे जेका सोडल माण्हू मोकिलिया होॾां वेंदो आहे दोस्तो ऐं अली ख़ान खे छॾाइण जी कोशिशि कंदो आहे उन्हनि जो पीछो कंदो आहे होॾां वरी जेको आहे तोतल जो बि पीरियड पीछो कंदो रहंदो आहे त कंहिंसां मिले थो कंहिंसां नथो मिले ईअं कंदे कंदे आख़िर अली ख़ान ताईं मुराद पहुची वेंदो आहे यानी पुॼी वेंदो आहे ऐं होॾां दोस्तो मां ॿुधाईंदो हलां त सोडल जेका माण्हू मोकिलिया हुया मुराद ॾे त बाबा राज़न खे छॾे ॾे उन सां जहिड़ो न कर मुंहिंजो नालो बि न खणिजांइ तुंहिंजा माण्हू फलाणनि क़ैद कया आहिनि अली ख़ान फलाणे वटि आहे उन्हनि ते यकीन कंदो आहे लेकिन पहिरीं उन्हनि खे प्रेशर ॾींदो आहे मुराद ऐं चवंदो आहे अगरि कूड़ निकितो तव्हांखे मां कोन छॾींदुसि ऐं पोइ थधो थींदो आहे राज़न जे अॻियां त वाक़ई मिठण बेक़सूर आहे राज़न बेक़सूर आहे ऐं शाहनवाज़ ख़ान मुराद जे चाचे खे धिका ॾेई मोटाए छॾींदो आहे चवंदो आहे मां वटि न अचु तो पंहिंजे भाउ खे छॾाइण जे लाइ वञु मंसूर ख़ान ॾे पोइ हू मुराद ॾेई वेंदी आहे उनजी चाची ऐं मंसूर ख़ान रुख़ कंदा आहिनि ऐं उनजे चाचे खे छॾाईंदा आहिनि ऐं अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि ऐं सोडल ॿाहिरियां ई ॿाहिरियां ई घुमंदो रहंदो पंहिंजे दुश्मन जी ताड़ कंदो रहंदो असांखे ॾींदा इजाज़त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा शायदि को वर्क यूट्यूब चैनल खे ऐं टिकटॉक आई डी खे बि फॉलो कंदा अल्लाह हाफ़िज़